सूफ़ी शाह इनायत शहीद। शाह इनायत जो पूरो नालो शाह इनायत वलद मखदूम फज़ुल्लाह आहे। संदसि वॾा बगदाद जा हुआ, जितां लॾे अची उच शरीफ़ में रहिया। उन खां पोइ सिंध जे ॻोठ नसरिया में आबाद थिया। उन बाद मीरानपुर में अची रहिया, जेको मौजूदा जोग शरीफ़ जे ओभर पासे वाक़िअ आहे। सूफ़ी शाह इनायत मीरापुर में सन 1066 हिजरी मुताबिक़ 1654 ईस्वी में पैदा थियो। इब्तिदाई तालीम अरबी, फ़ारसी ऐं क़ुरान मजीद मुकमल करे सूफ़ी शाह इनायत इब्तिदाई तालीम अरबी, फ़ारसी ऐं क़ुरान मजीद मुकमल करे जवानीअ में मुल्तान जे बुज़ुर्ग कामिल दरवेश शाह शम्स खां फैज़ हासिल कयो। उन खां पहिरियां हैदराबाद दखन में शाह अब्दुल मलक बरहानपुरीअ जे सोबत में 5 वरिया गुज़ारी। खेसि शाह अब्दुल मलक हिकु ॻाढ़ो खरको, तरार ऐं टोपी ॾेई सूफ़ीअ जे लक़ब सां नवाज़ियो ऐं हिदायत कयईं त सिंध में वञी ख़ल्क़ जी ख़िदमत कर। आख़िरकार शाह इनायत रहमतुल्लाह ठटे में आयो। हिते फ़क़ीरी नमूने सां ज़िंदगी गुज़ारण लॻो ऐं माण्हुनि जी साणुसि अक़ीदत ऐं मोहबत वधण लॻी। कुझु वक़्त खां पोइ ठटो छॾे अची मीरानपुर में रहियो। मीरानपुर में क़याम दौरान फ़क़ीरीअ जी हाक हर हंधि पखिड़िजी वई। परे परे खां मुरीद ऐं अक़ीदतमंद अची ख़ासि रूहानी फैज़ हासिल करण लॻा। शाह इनायत रहमतुल्लाह खे हारनि ऐं ग़रीबनि सां घणी हमदर्दी हुई। उन करे हिन हारनि जे हक़नि जी हिमायत कई ऐं पैगाम ॾिनई त जो खेड़े सो ई खाए, जो खेड़े सो खाए। जेका ॻाल्हि हर पासे जे बासर ज़मींदारनि ऐं वॾनि माण्हुनि खे पसंदि न आई, इहे वक़्त जे हाकिमनि सां गॾिजी शाह इनायत रहमतुल्लाह ऐं संदसि फ़क़ीरनि जे ख़िलाफ़ थी पिया। सन 1128 हिजरी बमुताबिक़ 1715 ईस्वी में नवाब आज़म ख़ान मुग़लनि पारां ठटे जो गवर्नर मुक़ररु थी आयो। हिन शाह इनायत ऐं संदसि फ़क़ीरनि खां ढल जी घुर कई। इनकार करण ते नवाब आज़म ख़ान मक़ामी हाकिमनि ऐं बासर माण्हुनि जी मदद सां वॾो लश्कर वठी मीरानपुर जो घेरो कयो। हीउ घेरो 6 महीना हलियो। आख़िर सूफ़ी शाह इनायत खे 17 सफ़र सन 1103 हिजरी बमुताबिक़ 1718 ईस्वी में धोखे सां शहीद कयो। संदसि आख़िरी आरामगाह जोग शरीफ़ में आहे, जिथे हर साल 17 सफ़र खां 3 ॾींहं शानदार मेलो लॻंदो आहे। उते वॾे तइदाद में मुरीद ऐं अक़ीदतमंद ईंदा आहिनि। मेले जे मौक़े ते सूफ़ियानो कलाम पिणु ॻायो वेंदो आहे। सिंध में लॻंदड़ मेला सैर ऐं तफ़रीह सां गॾोगॾु वणिज वापार जो पिणु हिकु अहम वसीलो आहिनि। उन्हनि मेलनि में जिते बुज़ुर्गनि सां अक़ीदत जो इज़हार कयो वेंदो आहे, उते लखें आयल अक़ीदतमंद ऐं ज़ियारतुनि लाइ तफ़रीह जो इंतज़ाम पिणु कयो वेंदो आहे। ज़रिए नुमाइशूं, अदबी कॉन्फ्रेंसूं, मुशाइरा थींदा आहिनि। मुख़्तलिफ़ हुनरनि जा स्टॉल, सर्कस, झूला, रांदियुनि, मिठाइनि ऐं खाधे पीते जा दुकान लॻाया वेंदा आहिनि। सूफ़ी शाह इनायत शहीद जे मेले जे मौक़े ते पिणु मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्टॉल सजाया वेंदा आहिनि। जॾहिं त इन मौक़े ते मुख़्तलिफ़ ॿारनि में ॿारियूं जेके उन जे अक़ीदतमंदनि तरफ़ां मुक़ररु हूंदियूं आहिनि, उते खाधे पीते जो मुफ़्त इंतज़ाम हूंदो आहे। जॾहिं त मेले जे मौक़े ते सरंदी वारा लॻायल बाज़ारनि मां मुख़्तलिफ़ शयूं पिणु ख़रीद कंदा आहिनि। हीउ मेलो सिंध जे सूफ़ी रवायतुनि जो हिकिड़ो तमामु वॾो अमीन मेलो आहे, जंहिंमें सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि खां आयल महिमान जी सुठे नमूने सां ख़ातिरदारी कई थींदी आहे। इन मेले जा इंतज़ाम सूफ़ी शाह इनायत यादगार कमेटी जा वर्कर पंहिंजे सिरे ते खणंदा आहिनि। जॾहिं त सूफ़ी शाह इनायत शहीद जा मुरीद इन मौक़े ते हिकु तिबई कैंप पिणु लॻाईंदा आहिनि, जिथे आयल महिमाननि ऐं ज़ाइरीन जी सिहत ऐं सफ़ाई जो पिणु ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो आहे। आवाज़ शफ़ीक़ अहमद कांधड़ो। महिरबानी करे मुंहिंजो ही चैनल लाइक ऐं सब्सक्राइब कंदा तव्हांजा वॾा थोरा कुर्ब। शफ़ीक़ कांधड़ो।